पर का अहिड़ी अम्मा जी का आदत जेका उन वक़्त में ॾुखी लॻंदी हुजे, ख़राब लॻंदी हुजे? मां ध्यानदारी सां मूंखे अहिड़ी ॻाल्हि यादि कंदी उथी न वञ त हाणे पढ़ो जल्दी वञो स्कूल वञो त ओॾी नंढनि ॿार खे थींदो आहे त ओॾी महिल न वणंदी त आहे इहा ॻाल्हि त कीअं थी थिए छॾियो हीअं कयो अम्मा भला कचहरी जी मोहर हूंदी हुई या राति जो असां वटि लाइट कान थी नंढा असां पढ़ंदा हुआसीं लाइट ॿार मैदाननि ते तालाब अंगुलनि ते सुम्हो पोइ रुॻी कचहरी हूंदी पिंगा हूंदा नंढड़ा ॿार हूंदा हुआसीं पोइ पिंगे में लोॾींदा ऐं पंहिंजो पोइ कचहरी थींदियूं ऐं ॿियो कमु कयो ऊन्हारे जो ख़ासि तरह सां मैदान ते माण्हू सुम्हंदो पोइ कचहरी कंदो अम्मा भला सुघड़ हुई घर जो कमकार पाण कंदी हुई या नौकर बि हूंदा हुआ उन जे बावजूद घणो करे सॼो कमु अलहमदिल्ला नौकर कंदा हिकु ॿ शइ अम्मा ॾाढी सुठी ठाहींदी जेका बाबू वालिद साहिब बाबू चवंदो त तूं में कुठा ॾे अच्छा वाङणनि में उहा छार में बंदि कंदी अने टंडनि जी बि छार अच्छा गरम मथां टंडा बि छार में विझी करे कढी पोइ उन मां अंदरो हिसो कढी मखण सां मिलाए करे पोइ उन में कारा मिर्च अच्छा यानी वो स्पेशल डिश अम्मा पचाई ॿियो अम्मा कोकियूं चवंदा हुआ शायदि गिह में जेके तरबियूं आहिनि उहे पराठनि कोकियूं उहे बि सुठियूं पचाईंदी पाण ॿ शयूं जेके हूंदियूं से असां चवंदासीं अम्मा खाऊं ऐं वालिद साहिबु घणो करे कॾहिं मूड में हुन चवंदो तूं में कुठा ॾे अॼु ताईं केॾी महिल अहसासु थींदो आहे जेकर उहा डिश वरी उहा ख़ुशबू अचे अम्मा जी मां ॾाढी कोशिशि कई आहे पुछो त मूंखे त माण्हुनि खां जेका अम्मा ठाहींदी केरु ठाहे सघे थो अञा फैमिली में चए थो केरु कोन थो चए थो ठाही अच्छा भला अम्मा जे जुदाईअ जो सबबु छा थियो अम्मा बीमार रही हुई वो अर्ज़ु कयो न सॼी उमिरि घणो करे सिहत तमामु सुठी रही पोएं वक़्त में बीमार रहिया अच्छा अम्मा खे कहिड़ी तकलीफ़ हुई घणो करे पेट जी का तकलीफ़ हुई अच्छा पोइ अम्मा केतिरो वक़्तु बीमार रही मां महीनो साल ॾेढ रही पोइ उन मां ठीकु थी वञनि वरी ईअं थिए पर इहो पोयां वधीक न 2-2.5 महीना महीनो सवा अस्पताल रहिया पोयां अच्छा अम्मा तव्हांखे सियासी ज़िंदगी में जॾहिं तव्हां आयो प्रैक्टिकल लाइफ में आयो त सियासत में अचण लाइ हिमथायो या कॾहिं डिस्करेज कयो त न सियासत में न हिमथाईंदुसि वालिद साहिबु घणो हिमथायो जॾहिं मां चीफ मिनिस्टर थियुसि काश वालिद साहिबु ज़िंदा हुजे हा उते वञी अम्मा खे पेरनि ते पियोसि अव्हां जूं दुआऊं आहिनि लिटरली ऐं दुआ कयो पर जॾहिं माज़ीअ में तव्हां जेलनि में बि रहियो फटका बि खाधा एहतजाज बि कया जॾहिं उहो पोइ अम्मा खे ख़बर पवंदी हुई त पोइ कॾहिं डिस्करेज न कई दबा सियासत न कर कॾहिं बि न मां हाणे ज़ाउलक वारे इन तहरीक में 17 महीना जेल में हो 17 महीननि मां अप्रैल मई जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर में रिलीज़ थियुसि उन्हनि 17 महीननि मां 6 महीना त मां लिटरली अकेलो कमरे में जंहिंखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में सॉलिटरी तन्हाई जो क़ैद पोइ जॾहिं पोइ मूंखे महीनो रखियऊं अचे घर में जॾहिं कराची जेल मां मूंखे कढियऊं त उते अम्मा असांजो भाउ ग़ुलाम इत्तबा ख़ान माण्हू उन जे बंगले में हुई त मां पंहिंजी बालकनी में निकिरी पियो त पोइ उतां वेही पोइ ॾिसंदी ऐं पोइ हीअं हीअं कंदा त सॼी फैमिली वेझे आहिनि न बंगला विच में हिकिड़ो बंगलो आहे यकीन परेशान त हुई उन ज़माने में पर जॾहिं अम्मा तव्हांजे शोहरत जो उरूज बि ॾिठो वॾ वज़ारत बि ॾिठी पोइ उन वक़्तु अम्मा जूं छा फीलिंग्स हूंदियूं या उन ख़ुशीअ जो इज़हार अम्मा कीअं कंदी हुई बेइंतिहा ख़ुशी थी ऐं जॾहिं तव्हां वज़ीर आज़म थियो त उहो दौर अम्मा ॾिठो न उन खां अॻु ई 3 हफ़्ता खनि अॻु वफ़ात कयो अच्छा 3 हफ़्ता सिर्फ़ु अॻु में वफ़ात कई हा मां प्राइम मिनिस्टर जो स्वेरिंग खां पोइ 8-9 ॾींहं ॻोठियुसि उहो चालीहो हुन ॾींहुं माना महीनो अॻु में एतिरो ॾींहुं उन वक़्तु तव्हांखे अहसासु ऐं पहिरियों दफ़ो मां ॻोठ इहो ई हुयुसि त चालीहो आहे मुंहिंजो उन वक़्तु तव्हांखे अहसासु थियो हूंदो त काश मां ॾिसियां हाणे दुआ केरु कंदो इहो हमेशह रहियो त दुआ केरु कंदो अच्छा भला जतोई साहिबु ईअं थिए थो त जेसि ताईं माउ ज़िंदा आहे तेसि ताईं उनजे हुजण जो एतिरो अहसासु न आहे पर जॾहिं उहा हली थी वञे त उहा कमी वधीक शदीद महसूसु थिए बिल्कुलु आहे हो चवंदा आहिनि टेकन फॉर ग्रांटेड जेकर का शइ मौजूदु आहे त चए थो ठीकु आहे बाबा इहो किसो बि हलंदो पर जॾहिं उहा शइ न आहे जंहिंसां तव्हां प्यारु था कयो
त पोइ फ़र्क़ु त महसूसु थिए थो। अमा दुआ कहिड़े क़िस्म जी ॾींदी जेकॾहिं दुआ कंदी तव्हां? दुआ पंहिंजे दिलि में कंदी हूंदी। अच्छा, ज़ाहिरी कोई अबा मेरा बचड़ा वेंदा पे नहीं, उहो त ॿी ॻाल्हि थी। हा हा, पर ज़रूरु दिलि में हमेशह दुआ कंदी रहंदी। जॾहिं अमा गुज़ारे वई उहो लम्हो तव्हांखे यादि अचे थो? हा, मां उते कराची हुयुसि। तव्हां हॉस्पिटल में गॾु हुयो? मां न, ओॾी महिल मां घर आयुसि त 8 कलाक खनि थियो अॻु। अच्छा, तव्हांखे फोन ते ख़बर पई? अच्छा, पोइ अमा जो आख़िरी वो दीदार तव्हांखे यादि आहे? न, बिल्कुलु गॾु हुआसीं। पोइ ॻोठ वियासीं, दफ़नायो अमा खे, सॼी फैमिली ॻोठ वारे क़ब्रिस्तान में हुते। पर जॾहिं तव्हांजी अमा गुज़ारे वई उन वक़्तु तव्हां ख़ामोश ई रहियो, सिर्फ़ु ॻोढ़ा ॻाढ़िया हुया या तव्हां सुटका भरिया हुया? न, ख़ामोश ऐं ॻोढ़नि सां। अच्छा, अमा हाणे बि हर वक़्तु यादि हूंदी, पर को पहर या को लम्हो, को ॾींहुं जॾहिं घणो यादि ईंदी हुजे? थिए थो, जॾहिं सूरत अहिड़ी पैदा थिए थी, दुनिया में ख़ुशियूं बि आहिनि, ॾुख बि आहिनि, मुश्किलातूं बि आहिनि, पोइ हक़ीक़त यादि ईंदा आहिनि वालिदैन ऐं अमा ख़ासि तरह सां। त थोरी ॾिसो तकलीफ़ थी त अमा यादि कंदी, अमा दुआ कंदी। हाणे पोइ वेंदा त उते यादि हूंदासीं। जदोई साहब, अमा शक्ल सूरत में कीअं हुई? अल्हम्दुलिल्लाह, तमामु। लिबास पे हमेशा शलवार कमीज या न, साड़ी दाड़ी कॾहिं ज़िंदगी साड़ी वगैरह कोन पाईंदी? पहिरें ज़माने में टोप वारा पाईंदा ये बुरका। हा हा, अच्छा, वो ॾिठो पाण। हा, पोइ वरी ज़मानो आयो त पोइ वरी ॿियो बुरको जेको हेठि लहे थो ऐं पोइ मथे थो। अच्छा अच्छा, पोइ वरी इहो थियो। हा, ऐं हक़ीक़त आहे पोइ ज़माने में त कराची में शहर वग़ैरह में त पोइ सफ़ा बुरके खां सवाइ ईंदा। जदे साहब, अमा हिकिड़ी प्योर घरेलू औरत त हुई, पर उन सां गॾो गॾु हुनजो पॉलिटिकल इंस्टिंक्ट कीअं हुयो? उन्हनि इशूज़ खे महसूस कंदी हुई या उन्हनि ते ज़िक्र कंदी हुई या तव्हां सां सियासत ते कॾहिं के ॻाल्हियूं कंदी हुई? न, जॾहिं असां तहरीक पे शुरू कई ज़ालुक जे ख़िलाफ़, MRD वारी, हा हा, मुंहिंजो असां न ख़ुदि अरेस्ट करण लाइ वेंदे पियासीं। हा, उहा मूवमेंट थी स्टार्ट थी कोर्ट अरेस्ट सां। हा, जेके लीडर पीपल्स पार्टी जा हो तिन जे मथां बार हो त मतिलबु शिकारपुर में डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब ॾींदो जेल ख़ुदि पेश थींदो, हज़ार ख़ान बिजाणी जैकबाद में, मुंहिंजो भाउ ग़ुलाम तौहान मरहूम मोरे में, मां कराची में, मिराज मोहम्मद ख़ान कराची में। अहिड़ी तरह सां ममताज़ साहब अरेस्ट थियो त इहो ख़ुदि हुई त मतिलबु अरेस्ट जेल भरियो ऐं अरेस्ट थियो। पोइ उन वक़्त में मुंहिंजो अमा जेल त वेंदे पियसि, हुन दुआ करे आई और बाबा से कामयाब करेसि। अच्छा, भला तव्हांजी ऐं भुट्टे साहब जी दोस्ती सॼी दुनिया उन खां वाक़िफ़ आहे ऐं अमा जा भुट्टे साहब जे बारे में छो त तव्हांजा दोस्त बि हुया त उन जे बारे में छा राय रखंदी हुई अमा? जानवरदारीअ सां, छाकाणि त एतिरो उन को फैमिली कनेक्शन कोन हो। अच्छा, जो भुट्टे साहब खे डिस्कस कनि। अच्छा, भुट्टो साहब 2 दफ़ा आयो ॻोठ, उन ज़माने में बि फॉरेन मिनिस्टर हो, 2 दफ़ा 3 आयो, पोइ इलेक्शन कैंपेन में त काफ़ी दफ़ा आयो, तो चवंदो त बाबा पुराणे घराणे ख़ानदान ऐं सुठी ॻाल्हि आहे, तो सारी दोस्ती अञा बि ज़्यादा होवे, बहितर आहे ऐं महिमान जी ख़िदमत करो, अहिड़े जीअं थींदी ट्रेडिशनल ॻाल्हियूं जेके थियनि। अच्छा, पाड़े वारनि सां मुंहिंजा रवैया कीअं हूंदा हुया? ॻोठ में ॿारनि में, पर ख़ासि तरह ॻोठ में कज़ा वग़ैरह थींदा त वेंदा। अञा ताईं असांजी फैमिली में आहे त पंहिंजे ॻोठ में जिथे जिथे उथण वञणु थिए थो त वञनि था कज़िन जे फातनि ते, जॾहिं लेडीज़ वञनि थियूं ॻोठ। अच्छा, अमा जो रूह यकीनन हिते ई किथे आहे। जेकॾहिं तव्हां अमा खे कुझु चवणु चाहियो त तव्हां अमा खे छा चवंदव? अमा खे इहो चवंदुसि त अमा असांखे विसार न, हर घड़ी उते अलाह जे हुज़ूर में असां लाइ दुआ कर, हुज़ूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन जे क़दमनि में बि उते जेका तुंहिंजी पहुच आहे उते असांखे पियो दुआ कर उते। वाह वाह, जते साहब तव्हांजी तमामु वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, अॼु असां मुंहिंजी माउ खे यादि कयो ऐं यकीनन अमा जे रूह खे राहत मिली हूंदी। नाज़रीन, रईस गुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई साहब जिन सां हीअ गुफ़्तगू तव्हां ॾिठी ऐं ॿुधी, असां हुननि जी अमा खे यादि कयो। वरी असां मिलंदासीं हिन ई प्रोग्राम में कंहिं ॿी महिमान शख़्सियत सां गॾु जंहिंजो नालो आहे मुंहिंजी मिठड़ी माउ। मुंहिंजी मिठड़ी अमा, मुंहिंजी प्यारी अमा, पेर तुंहिंजा चुमा घोर तो ता वञा, हो अमा हो अमा हो अमा, मुंहिंजी चीजले अमा, मुंहिंजी प्यारी अमा,
पेर तू जा चुमा घोर तो तावन्या हो अमा हो अमा हो अमा।